नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्तसी तव्हांखे कराची का ख़बर ॾींदा हलूं त सिंध में गैस जी संगीन बहरान सबब कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में 7 ॾींहं भी CNG स्टेशन के गैस जी फराहमी बंद है, जंहिं सबब पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र कंदड़ शहरनि खे ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो है। सॼे सिंध में गैस जो बहरान सबब कराची जा शहरी मुतासिर थियल आहिनि। मुसलसल 7 ॾींहं भी CNG स्टेशनूं बंद हुअण सबब वॾियूं बसूं, मनी बसूं ऐं रक्षा बि रोडनि तां गायब आहिनि, जंहिं सबब न रुगो पब्लिक ट्रांसपोर्ट ते सफ़र कंदड़ परेशान आहिनि, पर CNG स्टेशन ते रोज़ाना उजरत ते कम कंदड़ वर्करनि खे भी परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो है। ॿिए तरफ़ सुई सिलेंडर गैस तर्जुमान जो चवणु आहे त कराची में CNG स्टेशन खे गैस जी फराहमी बंद है। गैस फील्ड मां सप्लाई बहितर थियण शुरू थी है। गैस लाइन जो प्रेशर बहितर थियण सां ई CNG खोली छॾींदासीं। CNG एसोसिएशन अॻुवाण गियास परचार चयो आहे त उम्मीद आहे त अॼु काफ़ी हद ताईं मसइलो हल थी वेंदो ऐं शाम ताईं CNG स्टेशन खे खोलियो वेंदो। ॿिए तरफ़ सिंध जे तवानी वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त सिंध जी कोटा काटे ॿियनि खे छो ॾिनी वञे पई। असां भरपूर एहतजाज कंदासीं ऐं पंहिंजो हक़ घुरंदासीं। पेट्रोलियम वारे वज़ीर सुभाणे ताईं गैस जी फराहमी यकीनी बनाइण जी ख़ातिरी कराए छॾी है।